अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सिजावल मां हीअ रिपोर्ट 5 अगस्त कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ सिजावल में सिंध पुलिस पारां एसपी सिजावल मैडम स्वाही अज़ीज़ टालपुर जी अॻुवाणी में एसपी ऑफिस खां पब्लिक पार्क ताईं फ्लैग मार्च कयो वियो, जंहिंमें DHO सिजावल डॉक्टर शहनाज ख्वाजा पिणु शिरकत कई। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर सिजावल मोहम्मद इस्माइल मेमण जी अॻुवाणी में रैली कढी वई, जंहिंमें रेवेन्यू, सिहत ऐं ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि शिरकत करे कश्मीरियुनि सां ॿधीअ जो इज़हार कयो। जॾहिं त इंसानी हुकूक तंज़ीम पारां पब्लिक पार्क वटि कैंप लॻाई वई, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि पेची कश्मीरियुनि सां ॿधीअ जो इज़हार कयो। ॿिए पासे सिजावल जे शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां ग़ुलाम हुसैन सिंधी जी अॻुवाणी में हथनि में क़ौमी झंडा खणी शाही बाज़ार खां पब्लिक पार्क ताईं रैली कढी वई। हिन मौक़े ते पाक फ़ौज ऐं कश्मीर जे हक़ में नारेबाज़ी करे रैलियुनि में ख़िताब कंदे चयो त मोदी सरकार कश्मीरियुनि ते वॾो ज़ुल्म करे रही आहे। हिननि चयो त कश्मीर में ज़ुल्म बंदि कयो वञे। अक़वाम मुत्तहिदा जे क़रारदादनि मुताबिक़ कश्मीरियुनि खे आज़ादु रहण जो हक़ ॾिनो वञे। जॾहिं रैली पब्लिक पार्क सिजावल पहुती त सॼो एरिया कश्मीर बनेगा पाकिस्तान ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जे फलक शगाफ़ नारनि सां गूंजजी उथियो। कैमरामैन